पंहिंजे डिफेंस जे लाइ दिफ़ाई होस्ट हैदर कादरी। सोराब मूंखे पंहिंजे डिफेंस लाइ घुरायो आहे त हिन खे मोहल्ले में माण्हू तंग कनि था, पर सच ॻाल्हि इहा आहे त मां हिकिड़े माण्हूअ मां जान न छॾाए सघियो आहियां त हिन जे मोहल्ले वारनि मां कीअं जान छॾायां। जेकॾहिं मां हिन मुल्क जो वज़ीर आज़म हुजां न, मां हिन मुल्क जी तक़दीर मटाए छॾियां। करारी कल्ह खां मुंहिंजी सलवार पाती पहिरियों उहा मटा तक़दीर। एंकर पर्सन अॼु असां सां मौजूदु आहे जिन खे असां तव्हांजी ताड़ियुनि में घुराईंदासीं, इम्तियाज़ मीर। मतलब हे साल तव्हांजी मुंहिंजी शादी जो हूंदो? हर साल 2010 खां ईअं चवंदो थो अचे। तमामु बहितरीन सिंगर शहरयार रज़ा उर्फ शेरी। तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया, तेरे इश्क नचाया करके भैया भैया। लिफाफे सां केतिरो तालुक़ रहियो तव्हां? लिफाफे सां 100% नाहे। ॿी जेका असां वटि गेस्ट आहे उहा ॾाढी सुठी मॉडल आहे आयशा अली। छोकरी है मां समझा गिरधन जो रिट भजी आया। मेरी तरफ इशारा करके क्या बोल बेटा, ऐसे इशारा ना करना, मैंने लाभ लेना, तूने फड़ाई जा रहा। जानी पड़ेगी कभी लाफ्टर हाउस में आकर तुझे। हे बाहेड़ होती एकड़ो त माई वेठो थियो, माई जो छिरक निकरी वो चंद्रा चे छिरक कढियो। एड़ो सवाल कइंदो, हे मां सुञाणे आए निकरी। कराची आहे। केटू वारे पॉकेट में गोली जो सिगरेट। यार हिकिड़ी ॻाल्हि हुजे त सियासतदान लिखंदा पढ़ंदा आहिनि को। लिखियल पढ़ियल हुजे कोई सियासत में छो हुजे। टे ॼणा हिकिड़े दादा विढ़नि या इंडिया भी पाकिस्तान ना तो विढ़े, भारत भी पाकिस्तान ना तो विढ़े, हिंदुस्तान भी पाकिस्तान ना तो विढ़े। दूल्हे का चेहरा सुहाना लगता है, दूल्हा ये काफी पुराना लगता है। असेंबली जो जेको सेशन हूंदो थी वो शाम जो घुराए तो सुबह सां उथी न सघंदा। तुझी भली बगना जो साथी त न तो मेरा सफर बस एक दाएं के थोड़ा 2 मिनट चक्कर हणी।